कंडोडियाम मां ख़बर ॾींदा हलो त यूसी टेट जे नामज़द उम्मीदवार सैयद हैदर शाह जिन जी ज़ाती कोशिशुनि सां सिकंदर सिटी, फैसल सिटी, लतीफ़ टाउन कॉलोनी में बीठल 3 खां 4 फुट बरसात जो पानी नेकाल करायो पियो वञे। बरसाती पानी सबब रहवासियुनि जी ज़िंदगी मफलूज बणिजी वई हुई। बरसाती बीठल पानी बि बदबूदार थींदो पियो वञे, चमड़ी जी बीमारियुनि जो गढ़ बणिजंदो पियो वञे। इन हालात खे ऐं रहवासियुनि जी तकलीफ़ुनि खे ॾिसंदे सैयद हैदर शाह जिन कोशिशूं वठी MPA शर्जील इनाम मेमण जिन जे तावन सां पानी की नेकाली के यकीनी बणायो ऐं इन सां गॾु डिस्ट्रिक्ट काउंसिल हैदराबाद जे अॻूणे चेयरमैन हाजी बदर अहमद मेमून जिन जी बि वॾी महिरबानी, जंहिं पंहिंजा ज़ाती प्लाट पानी जे नेकाल लाइ ॾिना ऐं सेठ पाण विज़िट करे जाइज़ो वरितो। संदसि जो चवणु हुयो त पंहिंजा घर बचायो, मुंहिंजे प्लाटनि जो नुक़सान जो ख़ैरु आहे। इन प्लाटनि में पानी नेकाल करायो पियो वञे, जेको अॼु राति काफ़ी पानी कॉलोनियुनि मां नेकाल करायो वेंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।